अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कोहिस्तान न्यूज़ सर्विस में भलीकार हूँ असगर अली भट्ट। ख़बर शामिल कंदा हलूं त कोहिस्तान जी समाजी तंज़ीम वाहिगुरु फाउंडेशन पारां कोहिस्तान जे थाणो अरब खान जे इलाइक़े बच्चानी जे ॻोठनि ॻोठ मोटियो शेणू, सालू खानाणी, जूंजार शेणू ऐं बचलानी ॻोठ पहुची ज़रूरतमंद माण्हुनि खे ईद जे हवाले सां राशन, कपड़ा, चपल ऐं ईद जी ख़र्ची ॾिनी। कोहिस्तान जे सहाफ़ी मुस्तफ़ा मेमण जी निशानदीअ ते साणस गॾिजी मज़कूरा ॻोठनि जे माण्हुनि, जिन में वॾो अंग मज़ूर माण्हुनि जो पिणु हो, उन्हनि खे ईद जी ख़ुशीअ में शरीक कयो वियो। उन मौक़े ते वाहिगुरु फाउंडेशन जा अॻवान ऐं कारकुन हरेश कुमार तारवाणी, दीपक कुमार रतनाणी, राजेश कुमार जयरामाणी, मुकेश कुमार सोनी, अक्षय कुमार सोनी ऐं नितेश कुमार सोनी पिणु मौजूद हुआ। उन मौक़े ते संदसि चवण हो त इलाइक़े जे मज़ूर माण्हुनि खे जल्द व्हीलचेयर मुहैया कया वेंदा। संदसि चवण हो त पंहिंजे लाइ त हर को जीए थो, पर असल ज़िंदगी ॿिए जे कारण जीअण आहे। ॿियनि खे ख़ुशियूं ॾियणु असल इबादत आहे ऐं इहा ख़िदमत इंसानियत जे नाते असां सभिनी खे करणु घुर्जे। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस।